बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नाज़रीन, प्रोग्राम हकीकी आवाज़ सां मां आहियां शरीफ़ुद्दीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो महबूब न्यूज़ नेटवर्क। नाज़रीन, अॼु जे प्रोग्राम में असां सियासी ऐं समाजी सवालनि ते मुश्तमिल ही प्रोग्राम जेको रखियो आहे। हर भेरे जीअं हिन भेरे बि असां सां मौजूदु आहे सीनियर तजिया निगार महबूब अली जुनियर साहब। साईं, तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम में असां वेलकम कयूं था। महिरबानी। भली करे आयो महबूब साहब। ही जेको चेयरमैन PTI इमरान ख़ान पंहिंजो बयानु ॾिनो आहे त नवाज़ शरीफ़ हिन वक़्त ताईं नाअहल आहे ऐं जेकॾहिं नवाज़ शरीफ़ पंहिंजो फार्म जमा कराए त असां हुनखे चैलेंज कंदासीं। इन बयान खे तव्हां कीअं था ॾिसो? शाही साहब, हकीकत इहा आहे त नवाज़ शरीफ़ साहब जॾहिं लंडन रवानो थियो हुयो ऐं जेके कोर्ट सगुरी में हिन बीमारियुनि जो सिलसिलो ॿुधायो त शायदि ई कंहिं इंसान खे एतिरियूं बीमारियूं हुजनि ऐं जेतिरा केस हुया हिन ते उन टाइम बि जेको 50 रुपए जे दस्तावेज़ ते आज़ाद थी ऐं लंडन रवानो थियो, हकीकत में त उन टाइम बि इहो इशारो त हुयो त रिलीफ मिलंदो मियां साहब खे। मियां साहब लंडन में वियो त उते बि ईअं सम्झो त गंगा मां वेंदी आयो, पंहिंजा ॾोह सवाब ख़तमु कराए जेॾी महिल एयरपोर्ट ते पहुतो तव्हां पाण ॾिठो त बायोमेट्रिक जंहिंजी एयरपोर्ट थी थिए, जज ॿिया टिया सभु हुनजो इस्तक़बाल करे हुनखे प्रोटोकॉल वॾे सां वठी था अचनि ऐं उन खां पोइ जेॾी महिल मियां साहब पहुतो अञा ताईं हिकिड़ो जलसो बेड़ो कोन करे सघियो आहे त ॾिसो हिकदमि अल अज़ीज़ वारो केस ख़तमु थी वियो। जेको एॾो वॾो ब्लंडर केस हुयो उहो ख़तमु थी वियो ऐं अगरि जे अल अज़ीज़ वारो केस ख़तमु थो थिए त बाक़ी केस कहिड़ी अहमियत था रहिया? बाक़ी केस बि ख़तमु थी वेंदा, छो जो हिननि खे आशीर्वाद आहे एस्टेब्लिशमेंट जी ऐं हू हाणे बाक़ाइदगी सां उन्हनि जे इलाक़ में अची वियो आहे ऐं उन्हनि जे नक्शे क़दम ते थो हले। इमरान ख़ान पंहिंजी जॻह ते सही आहे त कोर्ट अञा वाज़ह फ़ैसिलो कोन ॾिनो, सुभाणे अची वेंदो। पर जिते एॾो पुठ तरी वियो आहे त पुछ बि तरी वेंदो। पर साईं, 3 दफ़ा ही अॻ में बि जेको सो वज़ीर आज़म रहियो आहे ऐं हिन जी कारकर्दगी सॼी पाकिस्तान जी आवाम जे साम्हूं आहे, पोइ भला हिन खे वेंझारे संझारे नओं करे पेश करण मां छा बाक़ी पाकिस्तान सुधरी वेंदो? शरीफ़ साहब 25 सालनि खां असांजा नूरा कुश्ती ॾिसण था अचूं, असांखे ख़बर आहे त तब्दील कुझु बि न आहे थियणो। जेके ॾिसो त ऑफिसनि में कामोरा था अचनि, सो बि पंहिंजी ॻरी रिश्वत भरे पोइ था अचे वेहनि, पोइ उन्हनि खे बि हिकिड़ो टारगेट थो ॾिनो वञे त बस 6 महीना साल तूं वेहंदे, वरी नई सिर पंहिंजी पेमेंट कंदे, वरी तोखे ॿीहर विहारींदासीं। बिल्कुलु। त हींअर त हिकु एग्रीमेंट तहत आया आहिनि, तव्हां असांखे त कोन ॿुधाईंदा न असां छा करे आया आहियूं। सही। अच्छा साईं, नून लीग जा जेके सीनियर अॻुवान आहिनि, शाहिद खाकान अब्बासी आहे, चौधरी निसार आहे, उहे सफ़ा चवंदा असां इलेक्शन में हिसो बि न वठंदासीं, असां पंहिंजो जेको सो हिन भेरे ईअं ई वेहूं था, न कंहिं पार्टी जे थ्रू न नवाज़ लीग जे थ्रू, हालांकि हू सीनियर आहिनि हुननि जा। भला इन्हनि में छो तज़ाद थी वियो आहे? शरीफ़ साहब, असल में छा आहे त ही नून लीग में न पर हर उन सियासी तंज़ीम में जेके सगारियूं आहिनि उन्हनि में इहे साॻा ॾुफेड़ हलनि था। ॾुफेड़ सिर्फ़ु इन करे त हींअर सियासत इबादत न पर सियासी मोर जी सियासत थी वई आहे, ख़ानदानी सियासत थी वई आहे। हींअर सियासत में इहो आहे त अगरि पीउ वज़ीर आज़म थो थिए त पुटु वज़ीर आला थो थिए। बिल्कुलु। ऐं पीउ अगरि वज़ीर आज़म आहे त वरी हुनजी धीउ चवंदी त मां बि वज़ीर आला थियां। पोइ इन जे करे मेरिट कान्हे, उन्हनि माण्हुनि खे पंहिंजा हक़ नथा मिलनि, पोइ माण्हू दिलि शिकस्त था थी अहिड़ियूं ॻाल्हियूं था कनि जीअं शायदि खाकान अब्बासी में कयूं। इमरान ख़ान खे किथे था ॾिसो तव्हां ईंदड़ इलेक्शन में? फ़िलहाल त इमरान साहब ख़ैर सां जेल में आहे, पर जे इमरान ख़ान जूं पॉलिसी इहा साॻी रही त पोइ शायदि हिन जो छुटणु ॾुखियो आहे। बाक़ी जे चेंजिंग अची वई ऐं मियां साहब अगरि लंडन मां अची सघे थो त हीअ त जेल पाकिस्तान में आई, हुते अचण में देरि कान थींदी। अच्छा, हिन वक़्तु जंहिंखे टिकट PTI जे तरफ़ां ॾिनी पई वञे त उनखे यकदमि गिरफ़्तार कयो थो वञे, अहिड़े माहौल में हिननि खे पंहिंजा कैंडिडेट मिली सघंदा?
शरीफ साहब हकीकत में ॾिठो भुट्टो साहब हुयो, उनखे जॾहिं गिरफ़्तार थियो वरी फांसियूं लॻियूं, तंहिंखां पोइ MRD तहरीकूं आयूं, माण्हुनि खे चौंकनि ते बिहारे कोड़ा आहिनि। जनरल ज़िया उनखे जनरल ज़िया जी जेका मार्शल आई, अहिड़ी मार्शल त वरी कान आई आहे न, अहिड़ी सख़्त मार्शल में पोइ जेतिरो जे शइ खे दॿाइबो आहे ओतिरी उहा शइ उभरंदी आहे। सही। हींअर जेतिरो बि PTI खे दॿाइण जी कोशिश था कनि, PTI ओतिरो ज़ोर पकड़े पई। सही। ख़ासि करे पंजाब में त PTI माना तमामु घणे मक़दार में उभरी चुकी आहे, पर जे हिननि जो इहो ई प्रेशर रहियो जी, ऐं जेके माण्हुनि खे टिकट ॾींदो मिलण उनखे गिरफ़्तार कंदो त इहे जेलनि में पिया हूंदा, पोइ सीटूं न खटे वेंदा। अच्छा साईं, मुख़्तलिफ़ जेके TV चैनल्स आहिनि उन में टॉक शो आहिनि या जेके तजिया निगार आहिनि वॾा वॾा, उहे बि सिर्फ़ पंजाब में PTI नून लीग इन्हनि जे वोटर ते ॻाल्हि कनि था। पीपल्स पार्टी जो वोटर आख़िर केॾांहुं वियो आहे जेको पंजाब में? साईं, पंजाब हिकिड़ो वॾो सुजाग सूबो आहे ऐं वॾे में वॾो सूबो आहे, ऐं उते जो जेको माण्हू आहे उहो कम खे अहमियत ॾिए थो। जेको कमु कंदो उहो उन सां गॾु आहे। उनजो इहो हिकिड़ो कोन्हे क़िबिलो त हाणे आउं अगरि पीपल्स पार्टी में रहियां त मुंहिंजो औलाद पुणे में रहे, ईअं न आहे। पंजाब में हिकिड़ी ॻाल्हि आहे, जेको कमु कंदो कहिड़ी बि पार्टीअ जो उनजे पोयां हूंदा। मेरिट ते फ़ैसिलो, मेरिट ते फ़ैसिलो आहे। सही। अवाम जो फ़ैसिलो मेरिट ते फ़ैसिलो आहे। सही। इन जे करे जिन कम कया आहिनि उन्हनि सां गॾु, जेके न कया आहिनि उन्हनि खे पोचे करे छॾींदो। अच्छा साईं, अॼु इलेक्शन जो बाक़ाइदे ऐलान थी वियो आहे, अॼु इलेक्शन जो कमु शुरू थी वियो आहे, जेको शेड्यूल हो उन मुताबिक़ इहो थोरो इन ते तव्हां ॻाल्हाइजो त इहो छा था सम्झो त केसि ताईं मुकमल थींदो इहो? शरीफ साहब, इलेक्शन जी अनाउंसमेंट थी आहे, उन में वाज़ह ॼाणायो वियो आहे त 20 तारीख़ खां 22 तारीख़ ताईं इलेक्शन फॉर्म जमा थींदा ऐं 24 खां 30 तारीख़ ताईं उन्हनि ते एतिराज़ दाख़िल थींदा। 10 तारीख़ ताईं स्क्रूटनी थींदी ऐं उन्हनि जूं अपीलूं ॿुधियूं वेंदियूं। सही। जॾहिं 10 तारीख़ खां पोइ इलेक्शन जो बराबर अमल आंदो वेंदो। हक़ीक़त वरी हिन टाइम इहा बि आहे त 2018 जी जेका इलेक्शन हुई उन में वोटनि जो तइदाद घटि हुयो, 10,59,55,000 कुझु समथिंग वोट हुया। ऐं हींअर 2024 जी जेका इलेक्शन थी अचे उन में वोटनि जो तइदाद तमामु घणो वधी वियो आहे, जंहिंमें 12,85,85,000 समथिंग सही वोटनि जो रेशियो आहे। लाज़मी ॻाल्हि आहे, हिकिड़ो MLA जी सीट आहे या MP सीट जो हिकिड़ो क्वांटिटी रखी वई आहे, उन क्वांटिटी जे हिसाब सां अगरि मैच कयूं था त अलाए केतिरियूं सीटूं वधनि थियूं। सही। हाणे ॾिसिजे त ही कहिड़े नमूने सां कहिड़े तरीक़े सां वधाइनि पिया। वरी महिरबानी महबूब साहब, तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾिनो। नाज़रीन, ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान शरीफ़ चंद खे इजाज़त ॾींदा। अल्लाह वाहिद।